बिशा हुकूमत पारां बेसहारा यतीम औरतुनि लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत 10,500 रुपयनि जी किस्त जारी कई वई आहे। इन सिलसिले में ज़िले मटियारी जे मुख़्तलिफ़ शहरनि में आला खंडू, सेखाट, मटियारी, उडेरोलाल, पंजमोरो, सईदाबाद समेत ॿियनि हंधनि ते सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिते हज़ारें औरतूं रक़म हासिल करण लाइ अचनि थियूं, जिते फ़ी औरत जी रक़म मां 1000 खां 2000 रुपया कटौती कई वञे थी ऐं केतिरियूं ई औरतूं सॼो ॾींहुं इंतज़ारु करण जे बावजूदि उन्हनि खे वापसि मोटाए वञे थो। ज़रियुनि मौजूदु मनपसंद ऐं बाअसरनि जूं डिवाइसूं खुलियल आहिनि, जेके अबोह जी औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां विरहे रहिया आहिनि। औरतुनि जो चवणु आहे त असांजी शिकायत आला अख़्तियारनि खे उमाणे असां ग़रीब मुस्तहिक औरतुनि जी कटौती बंदि कराए साफ़ शफ़ाफ़ बहितर नमूने वज़ीफ़े जी रक़म ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।